शिव पंचाक्षर स्तोत्र। त अॼु ॿुधाईंदासीं शिव पंचाक्षर स्तोत्र जेको आहे हुननि जो पहिरियों स्तोत्र। हक़ीक़त में ॾिठो वञे त जेको शिव जो मंत्र आहे हुनखे चवंदा आहिनि पंचाक्षर मंत्र। उहो आहे ओम नमः शिवाय। त अॼु ॿुधाईंदासीं न सां जेको जगत गुरु शंकराचार्य इहो हुननि जो वर्णन कयो हुयो हुन जे बारे में। उहो आहे नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नागन जी माला जेके पाए रखंदा आहिनि, भस्म जेके शरीर ते पंहिंजे लॻाए रखंदा आहिनि, इहो सभु थियण खां पोइ बि जेके शुद्ध आहिनि उहे स्वयं शिव आहिनि। हिन मंत्र में इहो वर्णन कयो वियो आहे ऐं लास्ट में चवंदा आहिनि तस्मै नकाराय नमः शिवाय। माना अहिड़े शिव खे न अक्षर सां जेके मां हुननि जी व्याख्या करे थो सघां हुननि खे नमस्कार थो कयां। त अॻियां जो जेके मंत्र आहिनि ॿुधाईंदासीं ॿिए एपिसोड में।